ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾिदालू वफ़ाक़ सिलेक्शन बोर्ड तरफ़ां 36 ऑफिसरनि खे 21 मां 22 ग्रेड में तरक्की ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठ हाई पावर्ड सिलेक्शन बोर्ड जो इजलास थियो। वफ़ाक़ी सिलेक्शन बोर्ड तरफ़ां 36 ऑफिसरनि खे 21 मां 22 ग्रेड में तरक्की ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठ हाई पावर्ड सिलेक्शन बोर्ड जो इजलास थियो। सिलेक्शन बोर्ड 36 ऑफिसरनि ॾे 22 ग्रेड में तरक्की की मंजूरी ॾेई। पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विस के 19 पुलिस 8 ऐं फॉरेन सर्विस के 9 ऑफिसरनि जूं तरक्कियूं मंजूर कई वयूं। तरक्कियूं माणींदड़नि में आईजी सिंध गुलाम नबी मेमण, आईजी बलोचिस्तान अब्दुल खालिक शेख ॿिया शामिल आहिनि। तरक्की माणींदड़नि में इमरान याकूब महनाज ज़ुबैर हाशमी ॿिया भी शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी सिलेक्शन बोर्ड तरफ़ां 36 ऑफिसरनि खे 21 मां 22 ग्रेड में तरक्की ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठ हाई पावर सिलेक्शन बोर्ड जो इजलास थियो। सिलेक्शन बोर्ड 36 ऑफिसरनि ॾे 22 ग्रेड में तरक्की की मंजूरी ॾेई छॾी। पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विस के 19 पुलिस 8 फॉरेन सर्विस के 9 ऑफिसरनि जूं तरक्कियूं मंजूर कई वयूं। तरक्कियूं माणींदड़नि में आईजी सिंध गुलाम नबी मेमण, आईजी बलोचिस्तान अब्दुल खालिक शेख ॿिया शामिल आहिनि। तरक्की माणींदड़नि में इमरान याकूब महनाज, ज़ुबैर हाशमी ऐं ॿिया भी शामिल आहिनि।